छा थियो अथई? हाणे वरी पुछी थी छा थियो अथई? पाण फोन ते चई अखियूं बंदि कर त मां तुंहिंजे साम्हूं आं, हाणे वरी नमूना बि थी करे छा? फोन ते वो भी मां? लगे थो त मवाली खे अॼु का ग़लत फहमी थी आहे। मौके जो फ़ाइदो वठ। वरी काॾे गुम थी वई है? मवाली मां या पिनकिन में वरी तूं हली थी वञी? हा मवाली, फोन ते तो सां मां ई पई ॻाल्हायां, पर छा आहे न कम अहिड़ो आहे जेको मां तोखे चई नथी सघां। मतलब त मवाली खे तूं पंहिंजो नथी सम्झी न? न पंहिंजो त तोखे मां सम्झां थी, पर मां तोखे तकलीफ़ नथी ॾियणु चाहियां। बस तोसां किटी आहे, मूंसां न ॻाल्हा। नाराज़ छो थो थी? छा आहे जो कुझु पैसनि जी ज़रूरत हुई, पर बस ॻाल्हि बि एतिरी। मां अलाए छा करे छॾियां तुंहिंजे करे। हे वठ पूरा 10,000 अथई। 10,000? मवाली 10,000 तो वटि किथां आया? असांजो फैक्ट्री बि थो हलनि। मुंहिंजो पीउ आहे न बाबो घोबाटो, उन मूंखे ॾोकल ॾिना त वञी हो वठी आ, छा हूंदो जो ॿनीअ में विझबो आहे, छा चइबो आहे हिनखे मारे पैसे भाण। पर भाण बची वेंदो, का ॻाल्हि न आहे। तोखां पैसा मिठा का बाछा। महिरबानी मवाली, हींअर मूंखे वापसि तकिड़ो वञिणो आहे, इन जे करे मां हींअर वञां थी। सुभाणे मिलंदासीं। भली भली तूं वञ, का ॻाल्हि न आहे। तूं वञ पंहिंजो कमुकार लाह, असांजो खेर आहे, सुभाणे मिलंदासीं। हे त 10,000 आहिनि, 10 लख बि घुरी हा त बि मवाली किथों न किथों ॻोल्हे ॾियई हा। 10 लख किथां ॾियां छा? बाबो खपाया हा 3700 बि कोन कंदो। ख़ैर अल्लाह मालिक आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।